ये पंहिंजी गुज़ारिश तव्हां ताईं पहुचाए ऐं ख़तमु कंदुसि। ॾिसो भाउ हिकिड़ो जुलूस उहो आहे जेको हीउ आहे, हिकिड़ो वरी अहिड़ो जुलूस थींदो जेको हिन दुनिया जे इख़्तिताम ते थींदो ऐं उहो जुलूस क़यामत जे ॾींहुं थींदो। अगरि कंहिंखे शक हुजे त जुलूस कोन हूंदो त मां हदीस थो पढ़ां। हुज़ूर फरमायो अन क़ाइदुहुम इज़ा वफ़दू, जॾहिं सभु वफ़द करे ईंदा त साईं अलाह जे हुज़ूर में हली सिफ़ारिश कयो त हिसाब किताब शुरू थिए। हुज़ूर फरमायो उन ॾींहुं उन सॼे वफ़द जो क़ाइद मां मुहम्मद हूंदुसि। वरी आवाज़ सां खुली सुभाणे अल्लाह। हिते जेके दुनिया जा जुलूस आहिनि उन्हनि जी क़यादत आलिम कंदा, बुज़ुर्ग कंदा, मशाइख़ कंदा, लेकिन उन जुलूस जी क़यादत सिर्फ़ु मदीने वारो कंदो। जेके हिते जुलूस खां टहनि था न, अबा जुलूस छाजे लाइ छो, ॿिया बि खोड़ दलील आहिनि पर वक़्तु न आहे। बसि इहा रुगो ॻाल्हि सम्झो त भई हिकिड़ो जुलूस हिन दुनिया खां पोइ आख़िरत में बि थींदो। ए जुलूस खां भॼण वारा, अच्छा उहो जुलूस बि हुज़ूर जे क़यादत में हूंदो, कंहिं ॿिए जे क़यादत में न हूंदो। हिन दुनिया जे जुलूसनि जे अंदरि मां अर्ज़ु कयो क़यादत आम माण्हू कंदा, आलिम कंदा, मुअज़्ज़िज़ कंदा, बुज़ुर्ग कंदा, झंडा आम माण्हुनि जे हथ में हूंदा, पर क़यामत जे ॾींहं जो जेको जुलूस निकिरंदो उनजो झंडो ख़ुदि मदीने वारे जे हथ में। तव्हां हिन सॼे जुलूस में असां सां गॾु हलियो, कंहिं बि हाफ़िज़ आलिम जे हथ में झंडो तव्हां घटि ॾिठो हूंदो, कंहिंजे में हुजे त हुजे, न त तक़रीबन न, पर क़यामत जो जेको जुलूस थींदो न उनजो झंडो ॿिए कंहिंजे हथ में न हूंदो, ख़ुदि रसूलुल्लाह जे हथ में। हुज़ूर ख़ुदि झंडो खणी ईंदा ऐं पाण फरमायूं बेअदी लिवाउल हमद वारो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो। आदम व मन दूनहु तहत लिवाई हिकु यौमल क़ियामा, आदम ऐं आदम खां सवा समूरा उन ॾींहुं क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद जे झंडे जे हेठां हूंदा। उन ॾींहुं ख़बर पवंदी त यार हा मीलाद जे हुज़ूर जे आमद जे ख़ुशी में जेके जुलूस हूंदा हुआ उन्हनि में झंडा खयां वेंदा हुआ। अॼु आख़िरत में जुलूस बि आहे, झंडो बि आहे। हिन जुलूस खां टहण वारा हिते जो टहनि था, शायदि उते बि भॼी वेंदा। जेकॾहिं भॼंदा त पोइ ॿी का वाह त कान अथनि सवाइ जहन्नम जे रस्ते जे ओॾांहुं वञी किरंदा। तव्हां असांखे त आदत पियल आहे, जिथे बि हूंदो मीलाद जो जुलूस, झंडो हूंदो हुज़ूर जे मीलाद वारो, ॾिसंदासूं, घणो वक़्तु न ॾींदासूं त 5 मिंट ज़रूरु ॾींदासूं। बाबा मुस्तफ़ा जे मीलाद जो ख़ुशीअ जो जुलूस आहे, कुझु न कुझु शिरकत कंदा आहियूं। ऐं हुते वरी झंडो हूंदो ई ख़ुदि हुज़ूर जे हथ में, त आशिक़ बीहंदा कोन इन जुलूस जी। जिन खे हेर हिते पियल आहे उहे उते बि जुलूस में भॼ भॼा में हूंदा, उन हुज़ूर जे जुलूस जे पुठियां जंहिंजी क़यादत ख़ुदि मदीने वारा पाण कंदा। वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह। हशर वेन हूंदा सवेरा जराणा। अब ये गर्मी में तव्हांजे लाइ हिते इंतज़ामिया इंतज़ाम कयो हिन शाम जो। उते शाम सिर्फ़ु मुस्तफ़ा जे झंडे मुबारक जी हूंदी। गर्मी उते बि ज़ोरां ज़ोर हूंदी, हिते का बि गर्मी कान्हे, उतां वॾी सख़्तु गर्मी हूंदी। पर जॾहिं हुज़ूर जो रहमत वारो दरिया जोश में ईंदो ऐं जॾहिं साईं पाण अचे बीहंदा त पोइ इहा गर्मी किथे असरु कंदी आहे। हशर वेल हूंदा सवेरा जराणा। सभु हेॾे न्यारे हुजे आवाज़ सां सुभाणे अल्लाह। मां जुलूस में तव्हांजो टाइम न वरितो, मूंखे पाण गर्मी पे लॻी, तंहिं करे मूं चयो तकीरे वारो मां छॾियां थो, उते वञी 5 मिंट इहा ॻाल्हि कंदुसि। हालांकि मूंखे दोस्तनि जो ख़्यालु हो उते त ॻाल्हाइणो, पर हिते तव्हांखे 15-20 मिंट ज़रूरु आख़िर में ॻाल्हाइणो आहे। ख़ैर मां उते जुलूस में बि तव्हांखे तकलीफ़ ॾिनी। हाणे माशाअल्लाह पंहिंजो शामियानो आहे, गर्मी आहे, बसि 2-3 मिंट वॾे आवाज़ सां सुभाणे अल्लाह चओ, बसि दुआ था करो। हशर वेल हूंदा सवेरा जराणा, तनी में मुहम्मद परे खां सुञाणा। अब सभई सुञाणंदासीं, वॾी आवाज़ सां सुभाणे अल्लाह।
दुआ घुरंदासीं ख़ुदा असांखे सुञाणप जी अखि ॾे छो त हिते जन न सुञातो अॻिते बि कोन सुञाणंदा जन हिते सुञातो अॻिते बि अलाह हुनखे सुञाणप वारी अख था हशर वेल हूंदा सवेरा जराणा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हवा कंहिंजे हथ में झंडो आहे मुझे तॾहिं हाँ किथे आहे माशाअल्लाह सुभान अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह जोर सां नारो लॻायो लब्बैक जो हशर वेल हूंदा सवेरा जराणा तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि छोटकारे जो झंडो हथन में हूंदुसि छोटकारे जो झंडो हथन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी सुहिणो गुलन में ज़ोर सां सुभान अल्लाह चओ घबराए न खिली करे सुभान अल्लाह चओ असांजा मुर्शिद पीर साईं रोज़ी धनी रज़ी अल्लाह पाण सफ़र जॾहिं महीनो ईंदो न गुज़रण ते इंतज़ारु कंदा त सफ़र गुज़रे रबियुल अव्वल जो चंड कॾहिं थो ॾेखारे ऐं जॾहिं रबियुल अव्वल जो चंड ॾिसबो हो त संदन चेहरो मुबारक ईअं त खुली पवंदो हो ख़ुशीअ मां जीअं गुलाब जो गुल खिली पवंदो जहन्नम खे जंहिं ॾींहुं हूंदी मौज मस्ती उन बाहि खे बि हटाए का हस्ती करे पार कश्ती आणींदो अमुन में करे पार कश्ती आणींदो अमुन में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीअं गुल गुलाबी सोणो गुलन में अबा हुज़ूर कंहिंखे कोन विसारींदा अॼु तव्हां कोन विसारियो मीलाद जे जुलूस में आयो सुभाणे ख़त्म नबूवत जे जुलूस जलसे में हिन जाइ ते ईअं ईंदो ख़त्म नबूवत जो जलसो सुभाणे राति इंशा अल्लाह अज़ीज़ हिन जाइ ते स्टेशन रोड ते थींदो इशा खां बाद को ज़्यादा लंबो चौड़ो कोन हूंदो मुंहिंजी कोशिशि हूंदी त 11:30 ताईं प्रोग्राम ख़तमु थी वेंदो पाण पहिरियां ख़तमु थिए कोशिशि पहिरियां जी हूंदी ताकी जल्दी प्रोग्राम ख़तमु थिए तव्हां सभिनी जी ख़िदमत में गुज़ारिश आहे अवां अॼु आया आहियो सुभाणे जे जलसे में शरई उज़ुर न हुजे त ज़रूरु शिरकत कजो असांखे उमेद कवी आहे तव्हां सभिनी जे मथां जेके बि आहियूं अॼु बि असांजी मुस्तफ़ा जी असांजे मथां नज़र आहे जेके सुभाणे ईंदा हुज़ूर जी उन्हनि जे मथां बि नज़र आहे मीलाद जो जुलूस त आहे ई आहे पर ख़त्म नबूवत जो मामिलो इंतिहाई अहम आहे ख़त्म नबूवत जो मामिलो इंतिहाई अहम आहे तंहिंजे करे तव्हांजे ख़िदमत में गुज़ारिश आहे समूरा अचो हुज़ूर जे शान अज़मत जा तव्हां पैगाम पहुचाइण वारा थी वञो ताई बणिजी वञो मूंखे उमेद आहे सभिनी जे चेहरा साईं जे साम्हूं हल हिते घुराईंदो त क़यामत में बि कोन छॾींदो मिठाई साहब फरमाए थो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ हाणे मुंहिंजी गुज़ारिश हीअ आहे त इहा ॻाल्हि सुभाणे कंदुसि हाणे नथो थिए हा बसि एसी ते ख़तमु हा सुभाणींदो न पक इनशा वकील साहब चयो आहे त ॿिया बि अची वेंदा इनशा तव्हां सभिनी जी ख़िदमत में गुज़ारिश आहे हिकु असांजो मामिलो न आहे हर या रसूलुल्लाह चवण वारे सुन्नी मुस्लमान जो मामिलो ज़रूरु थोरो वक़्तु कढी ईंदो सुभाणे जे जलसे में
इन रोड ते थींदो इंशाअल्लाह। उहो जेके पाण जे जुलूसनि ते एतिराज़ कंदा न ख़बर अथव सॼे शहर में लॻाए छॾिया अथऊं रैलियूं रैली ख़त्म नुबूवत जी। अब ख़त्म नुबूवत साईं जी सिफ़त आहे ईअं न। ऐं हिन में महीने में 12 तारीख़ ते ख़ुदि मदीने वारो पाण ॼाओ सिफ़त जा जुलूस कढे थो। बाक़ी ज़ात जे ॼमण ते तोखे बुखार थो चढ़े उन ते तोखे भरो आहे असां ते एतिरा रुगो पंहिंजे सियासत खे चमकाइण जे लाइ सियासत न सियासत खे चमकाइण जे लाइ तव्हां असां मां केर बि सियासत चमकाइण लाइ न आहे आयो न को मुंहिंजा को सियासी मक़सदु आहे। तव्हां असां सभिनी जो मक़सदु सिर्फ़ु मुस्तफ़ा जे ज़ात खे राज़ी कयो। अॼु बि मक़सदु इहो आहे सुभाणे बि मक़सदु इहो ई हूंदो। हमेशह इन्हनि महफ़िलुनि में इहो मक़सदु हुजे। दुआ घुरूं था अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। तव्हां पाण में वियो बाबा लंगर शरीफ़ कढायो पाण में रखनि दुआ ख़तमु थींदी लंगर तंहिंखां पुछो बाबा वेही रहो आराम सां वेही रहो।